हिंद सिंध ऐं दुनिया में रहंदड़ सभिनी सिंध वासियुनि खे अस्सलाम वालेकुम ऐं नमस्ते। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध दुनिया सिंधी यूट्यूब चैनल आहे। मां आहियां अव्हां जो शबीर शेख। दोस्तो, अॼु मां वञा थो दोस्तनि ॾे। जॾहिं बि गाॾी ड्राइव करिजे त उन खां पहिरियां हिकिड़ी बुनियादी जेके शयूं आहिनि उहे ध्यान में रखणु तमामु ज़रूरी आहिनि। ऐं उन्हनि शयुनि खे जेकॾहिं असां ज़हन में रखंदासीं ऐं उनखे बार बार कंदा रहंदासीं, असां हिकिड़ा बहितरीनु ऐं कामयाबु ड्राइवर थी सघूं था। जीअं ई मां हिन गाॾी में वेठुसि त सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं त गाॾी असांजी न्यूट्रल में आहे या फ्री आहे या गियर में त न आहे। हाणे ॾिसो था त हीअ जीअं ॾिसो था त गियर आहे त हीअ सेंटर ते बीठो आहे, माना हीअ न्यूट्रल आहे। हेॾे फिरायो त हीअ माना ईज़ी आहे। त इन जो मतिलबु आहे त गाॾी असांजी फ्री आहे, गियर में न आहे। ऐं उनखां पोइ हैंड ब्रेक हीअ बि मथे छिकियल आहे, त हीअ बि ज़रूरी हूंदो आहे त जॾहिं बि गाॾी बीहारिजे त हे हैंड ब्रेक छिकियल हुजे। गाॾी स्टार्ट करण खां पहिरियां इन ॿिनि हिकिड़ो गियर खे बि ॾिसणो हूंदो आहे, उनखां पोइ हैंड ब्रेक, ऐं उनखां पोइ असां हाणे हिन गाॾीअ खे स्टार्ट कंदासीं ऐं उहो मां तव्हांखे ॾेखारींदुसि। दोस्तो, गाॾी स्टार्ट करण जा बि 2-3 स्टेप हूंदा आहिनि ऐं उन्हनि ते अमल करण बि तमामु ज़रूरी हूंदो आहे। त जीअं हीअ गाॾी आहे मैनुअल, त असां सभ खां पहिरियां हीअ सिधी इन में विझंदासीं। त जीअं ई चाबी विधीसीं त पंहिंजो जेको आहे हारन जेको हिकिड़ो वॼाइणु शुरू करे थी। उनखां पोइ असां पहिरियों स्टेप जेको आहे उनखे ऑन कंदासीं चाबीअ खे। हिकिड़ो थी वियो। उनखां जेको ॿियो स्टेप आहे त हिते असां जॾहिं ऑन कंदासीं त हीअ सभु बतियूं ॿरणु शुरू थी वेंदियूं। अव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं इन सां थोरो वेट करिणो आहे त जीअं हिन गाॾीअ खे जा जेको आहे मोबिल या ऑयल आहे उहो इंजण खे मिलणु शुरू थी वेंदो आहे, यानी तेल जी सप्लाई शुरू थींदी आहे। त उहो उन में कुझु अव्हां हिकु जेको आहे सो मिंट या 2 मिंट बि वेट करे सघो था त जीअं तेल जी सप्लाई पूरी इंजण खे मिली सघे। हाणे हिन असां हिन गाॾीअ खे स्टार्ट कंदासीं। त गाॾी स्टार्ट थी वई। त दोस्तो, अव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ जेका साम्हूं ब्लू चाबीअ जो निशान जेको आहे सो तव्हांखे ॾिसण में अचे थो। त इन जो मतिलबु आहे असां हाणे ई गाॾी स्टार्ट कई आहे। ऐं हीअ जेको ब्लू जेको निशान आहे इहो एसी ताईं रहंदो जेसीं ताईं गाॾी पूरी तरह सां गरम नथी थिए। ऐं हीअ पोइ जेको आहे जीअं गाॾी गरम थींदी पूरी तरीक़े सां त हीअ ऑटोमेटिक जेको आहे सो गुम थी वेंदो ऐं उनखां पोइ तव्हां गाॾी जेको आहे सो ड्राइव करे सघो था। ऐं उनखां पोइ स्टार्ट करण खां पोइ असां हिन जेको हीअ फेस मिरर आहे जंहिंखे चइबो आहे फेस मिरर, उहो साम्हूं उनखे ॾिसणो आहे त पुठियां का गाॾी ॿारी त न बीठी आहे। त जीअं तव्हां गाॾीअ खे ड्राइव कयो त तव्हांखे पुठियों ईंदड़ गाॾियूं ऐं जेके बि माण्हू आहे जेका बि शइ आहे उहा ॾिसण में अचे त उनखे तव्हां पंहिंजे फेस मुताबिक़ सेट करिणो आहे त जीअं गाॾीअ जी पोयों ईंदड़ जेका बि शइ तव्हांखे सही नमूने ॾिसण में अचे। हिन मिरर जेको फेस मिरर आहे इनखे बि सही तरीक़े सां अव्हां सेट करे सघो था। उनखां पोइ जेको आहे सो जेके साइड जेके शीशा आहिनि, ॾिसो था त हीअ शीशो मुड़ियल आहे, घर में बीठी गाॾी आहे। त हिनखे जेको आहे सो असां सिधो कंदासीं ऐं सिधो करण खां पोइ असां हिनखे चेक कंदासीं त हीअ असांजी जेको आहे फोकस में आहे या न। त जीअं साइड असांखे पूरी गाॾी ॾिसण में अचे ऐं पोयां जेका बि शइ गाॾी आहे जॾहिं त पूरी तरह सां हिनखे फोकस करिणो आहे। उनखां पोइ ॿिए साइड जेको असांजी लेफ्ट साइड जा उन शीशे खे बि सेट करिणो आहे, पर उहो अॻे ई सेट थियल आहे। पर हाल इन्हनि शयुनि खे ध्यान में रखणु तमामु ज़रूरी आहे। उनखां पोइ असांखे इहो ॾिसणो आहे त गाॾीअ जे हेठां का शइ त न आहे, छो त जॾहिं रिवर्स गाॾीअ खे कबो या अॻिते पोइते कबो त उन्हनि खे ॾिसणु ज़रूरी आहे। उन लाइ गाॾीअ खे ॾिसणो पवंदो, हेठो का शइ न आहे, सभु क्लियर आहे। ऐं उनखां पोइ असां हीअ बि ध्यान में रखंदासीं त गाॾीअ जी असां जेको आहे कॾहिं सर्विस कराई हुईसीं। अव्हां ॾिसी रहिया आहियो त 26/7/2021 ते मूं गाॾीअ जी सर्विस कराई हुई ऐं मौजूदा किलोमीटर 18,231 हुया। त मूं गाॾीअ जी सर्विस कराई। हाणे जेका आइंदा जेका गाॾी आहे, आइंदा जेका गाॾीअ जी सर्विस थींदी उहा 22,231 ते जेको आहे हिन गाॾीअ जी सर्विस थींदी, जंहिंमें मोबिल वग़ैरह जेको आहे चेंज करिणो हूंदो आहे। अव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते जेका 21,000
325 किलोमीटर हली चुकी है। तो हिन में अञा 1000 किलोमीटर हलंदी त उन खां पोइ असां हिन गाॾीअ जी सर्विस बि कराईंदासीं ऐं मोबिल बि चेंज कराईंदा रहंदासीं। ऐं उन खां पोइ असां जेकॾहिं ॾिसंदासीं त गाॾीअ में का मिटी वग़ैरह त न आहे, त उहा बि असांखे सफ़ा करणी पवंदी। त जीअं ईअं न थिए जो हिन गाॾीअ में मिटी हली वञे ऐं उहा अंदरि वेंदी त असांजे हिन फंक्शन खे, जेको गाॾीअ जो फंक्शन आहे, उहो जाम थी सघे थो। हिकिड़ो ही बेल्ट जो निशान अव्हांखे नज़र रहियो आहे, हीउ सेफ बेल्ट हूंदो आहे। सो गाॾी हलाइण खां पहिरियां हिन बेल्ट खे ॿधणु लाज़मी आहे। ऐं जेसीं ताईं तव्हां बेल्ट न ॿधंदो त हीउ अहिड़ो तव्हांखे ॾेखारींदो रहंदो। सो दोस्तो, हीअ गाॾी असांजी जेका आहे सा कल्टस 2018 मॉडल आहे ऐं सेमी ऑटोमेटिक आहे। ऐं हिन जा दरनि जा बटण वग़ैरह बि जेको आहे असां ॾिसी रहिया आहियो। ऐं हीउ शीशा सेट करण लाइ हूंदो आहे, लेफ्ट राइट शीशनि खे सेट करण लाइ हूंदो आहे बटण। सो हिनखे तव्हां पंहिंजे जेको आहे साइड मिरर, जेके साइड वारा शीशा आहिनि, उन्हनि खे तव्हां सेट करे सघो था। सो दोस्तो, ॾिसो, तव्हां ॾिठो त हीउ जेको बिलू हुयो, उहो निशान जेको आहे सो गुम थी वियो, यानी पूरो थी वियो। माना हाणे गाॾी असांजी ड्राइव करण लाइ तयारु आहे। सो दोस्तो, गाॾी असांजी बिल्कुलु हाणे रेडी आहे। बिलू निशान बि उहो बि गुम थी वियो। त हाणे असां हिन गाॾीअ खे आराम सां ड्राइव करे सघूं था। सो जेकॾहिं तव्हां कामयाबु ऐं बहितरीनु ड्राइवर थियणु चाहियो था त इन्हनि ॻाल्हियुनि खे ज़हन में रखिणो आहे। गाॾी हलाइण को वॾो मसइलो न आहे, पर गाॾी हलाइण खां पहिरियां इन्हनि नंढी नंढी जेके मेन शयूं आहिनि मुख़्तसिर, पर इहे मेन शयूं आहिनि जेके इन्हनि तव्हां अमल कंदा रहंदव त तव्हां बहितरीनु जेको आहे ड्राइवर साबित थी सघो था। ऐं अव्हां जेको आहे हादसनि खां बची सघो था। ऐं अहिड़े तरीक़े सां अव्हां पंहिंजे हिन गाॾीअ जी ज़िंदगी बि वधाए सघो था ऐं पंहिंजी गाॾीअ जी इंजन खे बि बहितर नमूने सां सेट करे सघो था। जेकॾहिं हीअ मुंहिंजूं ॻाल्हियूं अव्हांखे पसंदि अचनि त हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। वीडियो ॾिसण जी महिरबानी। जिते बि रहो ख़ुशि रहो। अल्लाह हाफ़िज़।